बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला अहले बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन व लानतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बादो क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकम किताबिहिल मतीन व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि ज़िदनी इल्मा। नाज़रीन किराम, सामिन मोहतरम, सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन, अॼु असां पंहिंजी 8वीं निशस्त में तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं ऐं फ़ज़ीलत इल्म जे मौज़ू ते असांजी गुफ़्तगू आदाब इल्म में जारी हुई। अॼु असां बयानु कंदासीं त इल्म हासिल करण में इंसान जो मक़सद छा हुजे। छो जो हर शइ खे हासिल करण जे लाइ कोई न कोई मक़सद हूंदो आहे ऐं इल्म जे हासिल करण में इंसान जो मक़सद कहिड़ो हुजे। रसूल इस्लाम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जो फरमान आहे, मन तलबल इल्म अन यकून लिल्लाहि तआला। कायनात जे रसूल जो इरशाद आहे, जेको भी शख्स इल्म हासिल करे ज़रूरी आहे त इन शख्स जे हुसूल इल्म जो मक़सद इख़लास हुजे, इल्म ख़ुदा ख़ातिर हासिल करे ऐं ख़ुदा जी कुर्बत जे लाइ इहो इल्म हासिल करे। वलिन्नासे तवाज़ुअन, ऐं इन शख्स जे लाइ ज़रूरी आहे त तवाज़ो इख्तियार करे ऐं इहो इल्म जेको हासिल करे थो तफ़क़्क़ुह फ़ी दीन हुजे, यानी दीन जो इल्म हासिल करे। ॿियनि लफ़्ज़नि में इन तालिब इल्म जो मक़सद अल्लाह जी रिज़ायत हुजे ऐं अवामुन्नास जी ख़िदमत हुजे। बस रसूल इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फरमान मझां इहो साबित थियो त इल्म अल्लाह जी रिज़ायत जे लाइ हुजे ऐं इहो इल्म शुहरत ऐं रियाकारी जे लाइ न हुजे। जंहिंजे लाइ रसूल इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आहे, मन तअल्लमल इल्म लितकब्बुरि मात जाहिला। जेको भी शख्स इल्म हासिल करे तकब्बुर जे लाइ, शुहरत जे लाइ, त इहो शख्स मरी वञे त इहो शख्स जाहिल मरी वेंदो, जहालत जी मौत मरी वेंदो। वमन तअल्लमल इल्म लिल क़ौल दूनल अमल, ऐं उहो शख्स जेको इल्म हासिल करे फ़क़त इल्म सिखण जी हद ताईं ऐं उन ते अमल न करे, कायनात जो रसूल तो चए मात मुनाफ़िक़न, इहो शख्स मुनाफ़िक़त जी मौत मरी वेंदो। वमन तअल्लमहु लिल मुनाज़रते मात फ़ासिक़न, ऐं जेको शख्स इहो इल्म हासिल करे ऐं मक़सद इहो रखे त मां फ़क़त माण्हुनि सां मुनाज़रा कंदुसि, मात फ़ासिक़न, कायनात जो रसूल तो चए इहो शख्स फ़ासिक़ मरी वेंदो। वमन तअल्लमहु लिकसरतिल माल, ऐं उहो शख्स जेको इल्म हासिल करे इन नियत सां त मां माल कमायां इन इल्म सां, कायनात जो रसूल तो चए मात ज़िंदीकन, इहो शख्स बेदीन ला दीन मरी वेंदो। बस
काइनात जो रसूल थो चए वमन तअल्लमहु लिल अमल मात आरिफन, जेको शख्स इल्म हासिल करे अमल जी ख़ातिर इहो ई शख्स आरिफ आहे। बस नाज़रीन, जेको शख्स इल्म हासिल करे अल्लाह जी रिज़ायत जे लाइ ऐं अल्लाह जी मारिफत हासिल करण जे लाइ त उहो शख्स आरिफ बिल्लाह आहे ऐं उहो ई तालिब इल्म कामयाब आहे। बस नाज़रीन, मालूम थियो त बहितरीन इल्म उहो आहे जेको खुदा जे क़रीब करे ऐं उहो इल्म रियाकारी ऐं शुहरत जे लाइ न हुजे। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।